सय्यदा तय्यबा खदीजतुल कुबरा रदियल्लाहु ताला अन्हा नबी जी कुआरा ऐं मौला अली जी ससु ऐं हसन हुसैन जी नानी। पूरे अरब जी वॾे में वॾी ताजिर औरत हुई, पूरे अरब में वॾी मालदार औरत हुई, जंहिंजो शाम ऐं रूम जे मंडियुनि ते वापार हलंदो हो। पोइ हिकिड़ी राति ख्वाब ॾिसे पई, तवज्जो आहे न, अम्मा खदीजतुल कुबरा सां ख्वाब ॾिठो त सिज आसमान तां लथो आहे मुंहिंजे घर में दाख़िल थियो। सिज जो आयो त मुंहिंजो घर रोशन थी वियो, मक्के जा दरो दीवार रोशन थी विया, हर पासे खुशबू ऐं हर पासे रोशनी थी वई। बीबी साईं इहो ख्वाब ॾिठो। सुबुह जो उथी आहे त वरका बिन नौफल जेको आसमानी किताबनि जो आलिम हुयो, तौरात ज़बूर इंजील इन्हनि किताबनि जो वॾो आलिम हुयो, ऐं बीबी खदीजतुल कुबरा जो रिश्ते में सौट लॻंदो हो, चाचे जो पुटु, ऐं बीबी साईं जो वारिस बि उहो हुयो। खदीजतुल कुबरा साईं जॾहिं ख्वाब ॾिठो त सिधो हज़रत वरका वटि वई। वरका बिन नौफल खे वञी चई त मूं ही राति ख्वाब ॾिठो आहे, मूंखे ॿुधायो इन जो ताबीर छा थींदो। त वरका बिन नौफल चयुसि त खदीजा तोखे मुबारक हुजे जो आख़िर ज़मान नबी मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तूं कुंवार थी। हुज़ूर जी तूं घर वारी बणजंदी आहे, ॿिन्ही जहाननि जे सरदार जे निकाह में तूं ईंदी। बस इन ख्वाब जे ताबीर ॿुधण खां पोइ अम्मा खदीजतुल कुबरा साईं जी ग़ाइबाना हुज़ूर सां मोहब्बत थी वई। पुछा कई, वरका बिन नौफल खां पुछा कई त उहो मोहम्मद किथों जो हूंदो, किथे पैदा थींदो? चई मक्के में पैदा थींदो। चई भला उन कहिड़े कबीले मां हूंदो? चई कुरैश मां हूंदो। कुरैश जे कहिड़ी शाख मां हूंदो? चई हाशिम जे औलाद में जा हूंदो। भला उनजो नालो छा हूंदो? चई उनजो नालो मुहम्मद मुस्तफ़ा हूंदो। जॾहिं हुज़ूर आकाए दो जहां जी जवानी जो दौर आहे ऐं मक्के जा माण्हू हुज़ूर खे अमीन सॾींदा हुआ। छा सॾींदा हुआ? अमानतदार। हाय हाय हाय, महबूब खे अमीन सॾींदा हुआ ऐं सचार सॾींदा हुआ। पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी उमिरि जॾहिं 23 साल थी त हिकिड़े ॾींहुं हुज़ूर जी पुफी हज़रत बीबी आतिका, छा बीबी आतिका ऐं हुज़ूर जी चाची फातिमा बिन्त असद जेका हज़रत अली जी अम्मा हुई ऐं अबू तालिब जी घरवारी हुई, ॿई वेठियूं हुजनि पाण में। औरतुनि जी हूंदी आहे न, कचहरी हूंदी आहे, पाण में पियूं चवनि त दी मुहम्मद हाणे जवान थी वियो आहे, हुनजे शादी जो फिकुर करणु खपे, बच्चो जवान थियो आहे, हुनखे परणाइणु खपे। पाण में चवण लॻियूं त शादी त कयूं, पर अहिड़ी कुंवार बि अहिड़ी खपे जहिड़ो पाण घोट आहे। पर मिसकीनी आहे, यतीम बच्चो आहे। पाण में सलाह कयूं त खदीजतुल कुबरा वॾी मालदार आहे, उनजे वापार जा काफ़िला वेंदा आहिनि, पोइ हुज़ूर खे छो न उनजे काफ़िलनि सां गॾायूं, उतां जेका कमाई थींदी, पैसा गॾु थींदा, पोइ हुज़ूर जी उन में शादी कराईंदासीं। पोइ बीबी आतिका साइण जेका महबूबन करीमन जी पुफी हुई, सा हज़रत अम्मा खदीजतुल कुबरा वटि आई, चवण लॻी त खदीजा तोखे मज़दूर जी ज़रूरत आहे, कमकार करण जे लाइ को माण्हू खपे। चई छो? चई असां वटि मुहम्मद मुस्तफ़ा
सुने मोहम्मद करीम जी शादी जो असां इरादो कयो आहे, पर पैसो घर में कोन्हे। चाहियूं था त कुछ कमाए अचे, वापारी काफ़िले सां गॾिजी वञे, पोइ हुनजी शादी कराईंदासीं। त खदीजतुल कुबरा खे उहो ख्वाब यादि हुयो न, दिल में सोचई त शायदि मुंहिंजे ख्वाब जी ताबीर थियण वारी आहे। चवण लॻी त जेकी अजीर मुक़रर कंदी आहियां उनखे 20 दीनार ॾींदी आहियां, पर मोहम्मद मुस्तफ़ा खे 100 दीनार ॾींदी। पोइ मैसरा नाले अॻवान हो, काफ़िले जो सालार हो, बीबी खदीजतुल कुबरा जो बानो हुयो, ऐं उनजो कारदार कम संभालण वारो मैसरा नाले गुलाम हुयो। उन मैसरा खे काफ़िलो तैयार करे शाम मुल्क ॾे रवानो पई करे, त मैसरा खे जन लफ़्ज़नि सां पारत पई करे। लफ़्ज़ क़ाबिल तवज्जो है। अमा खदीजतुल कुबरा पई चवे, ए मैसरा मुंहिंजे मोहम्मद जी पारत हुजे, इनखे सुठो लिबास पाराइजे, कम जी इनखे सख़्ती न ॾिजाए, पंहिंजी मर्ज़ी सां जीअं उथे कीअं उथण वेहण ॾिजाएसि। मैसरा ईअं सम्झजे त तूं गुलाम आहीं, इहो आका आहे। जेॾीमहिल काफ़िलो तैयार थियो, मके पाक मुंहिंजा काफ़िलो निकितो आहे, शहर मक्का मुंहिंजा काफ़िलो निकिरे थो, हुज़ूर काफ़िले में आहिनि त मथो बादल सायो करे बीठो। ऐं वरका ॿुधायो हुयुसि त ख़दीजा मोहम्मद मुस्तफ़ा जी आख़िर ज़मा नबी जी अलामत ई आहे जो हुनजे मथो ककर सायो कंदा। बीबी साहिण खे पक थी त उहा हस्ती इहा ई ज़ात आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मुल्क शाम ॾे रवाना थिया, काफ़िलो हलंदो रहियो। हुज़ूर जिते वञनि पिया मथो बादल सायो कंदो हले पियो। वाट ते मुल्क शाम में हिकिड़ो इबादत खानो आयो, ईसाई राहिब हुयो, चर्च जो पादरी हुयो, पंहिंजे चर्च जे मथे बालाखाने ते वेठो हुयो। ऐं उन जेॾीमहिल इन काफ़िले खे ईंदे ॾिठो, उन काफ़िले खे ईंदे ॾिठो ऐं उनजे मथां ककर जो सायो ॾिठई, त उन ईसाई आलिम, उन पादरी, उन राहिब समझो त ही काफ़िलो को आम काफ़िलो न आहे। पंहिंजे गुलाम खे डोड़ाई त इन काफ़िले वारनि खे चओ त जेको इबादत खाने जो राहिब आहे उन तव्हांजी दावत कई आहे। अल्लाह अकबर कबीरा। पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी दावत थी, काफ़िले जी दावत थी। काफ़िले में महबूब भी शामिल हुया। वो सभई छंड जी फूक जी आबिद जे उन इबादत खाने ते विया। इहो पंहिंजे लाइ एज़ाज़ पिया सम्झनि त उहो आबिद जेको साल में हिकिड़ो भेरो ॿाहिरि निकिरंदो, माण्हुनि खे दीदार कराईंदो, दुआ जीअं घुरंदो उहे थी पवंदो। माण्हुनि जी हुन सां वॾी अक़ीदत हुई, माण्हू हुनजे ॾिसण जे लाइ सिकंदा हुया। अॼु जो उन काफ़िले जी दावत कई त सभु ख़ुशी मां काफ़िले वारा विया, सभई इबादत खाने में दावत ते विया। उहो आबिद मथो ॾिसे पियो त सॼो काफ़िलो अची वियो ऐं मदीने वारे साईं खे, मुंहिंजे महबूब खे काफ़िले जी सुध समाज जे लाइ, सामान जे संभाल जे लाइ काफ़िले वटि छॾियो। ॿिया सभु अची विया। जेॾीमहिल मानी सभिनी खाधी ऐं उन आबिद ॾिठो त उहा ख़ुशबू मूंखे अञा हिननि में महसूस न थी। पुछा कई त तव्हीं सभु आया आहियो या को रहियो बि आहे? चयोसि हिकिड़ो यतीम आहे, उहो काफ़िले संभाल जे लाइ छॾे आया आहियूं, ॿिया सभु अची विया आहिनि। पर फरमाई त मुंहिंजो मक़सूद त उहो ई महबूब आहे, मूं दावत उन जे लाइ कई आहे। हुज़ूर तशरीफ़ वठी आया। जेॾीमहिल हुज़ूर आया आहिनि उन इबादत खाने में त उनजा जेके कंदील लड़कनि पिया, फानूस ऐं कंदील, बत्तियूं, बिजलियूं ज़ंजीरनि में हीअं लड़कियल हुया,
जिन महिल हुजूर दाख़िल थिया त उहे ज़ंजीर टुटी पिया, कंदी किरी आबिद उथियो सरकार जे कदमनि ते किरी पियो। चई त बेशक इहा निशानी तौरात में लिखियल आहे त मदीने वारो मीर जॾहिं ईसाइनि जे चर्च में ईंदो त उहे कंदील हेठि किरी पवंदा। मुंहिंजे आका मुंहिंजे सुहिणे सरदार जी दावत थी ऐं उन ईसाई राहिब चयो त हिन महबूब खे वापसि वठी वञो जो यहूदी हिन जा दुश्मन आहिनि, मतां हिन खे तकलीफ़ पहुचाइनि। मुंहिंजा महबूब सोना काफ़िले सां वापसि जॾहिं मोटिया आहिनि त यार वे महिरबानी कर प्यारा भाइयों, मुंहिंजे आका जॾहिं काफ़िले में जा वापसि सरकार मोटिया आहिनि त जॾहिं काफ़िलो मके जे क़रीब आयो, मैसरा हिकिड़ो ख़त लिखियो। उन ख़त में लिखियईं त हे ख़दीजा, हिन साल हिन सफ़र में असांखे एतिरो फ़ाइदो थियो आहे जो पूरी ज़िंदगी कॾहिं एतिरो नफ़ो न थियो जेतिरो हिन भेरे। मां सम्झां थो त इहे मुहम्मद करीम जे कदमनि जी बरकत। वो ख़त बंदि करे ऐं मदीने वारे साईं जे हवाले कयईं। सुठी सवारी जेका हुयसि उहा हबीबनि जे हवाले कयईं ऐं फरमाई त तूं जल्दी वञ ऐं असांजी साइण खे वञी इहो पैगाम पहुचा ऐं मुंहिंजो ख़त पहुचा त हिन भेरे असांखे तमामु वॾो नफ़ो थियो। ऐं उहे ॾींहं बीबी ख़दीजतुल कुबरा साइण शाम जे रस्ते खे पई निहारींदी। उहो जेको हुन ॿुधो ख़्वाब ॿुधो हुयो, वर्का बिन नौफल ॿुधायो, उहा ग़ाइबाना मोहब्बत अम्मा साइण जे दिल में जागुज़ीन थी चुकी हुई। जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वापसि तशरीफ़ वठी आया आहिनि त बीबी ख़दीजतुल कुबरा साइण जूं जेतिरियूं बानियूं हुयूं आजियां इस्तक़बाल जे लाइ बीठियूं आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी आमद जी ख़ुशी में सैयदा ख़दीजा उन्हनि सभिनी खे आज़ाद कयो ऐं हुज़ूर पहुता आहिनि। सफ़र जूं ॻाल्हियूं ॿुधायूं, नफ़े जूं ॻाल्हियूं ॿुधायूं त हज़रत ख़दीजतुल कुबरा साइण मुंहिंजे महबूब खे अर्ज़ कयो त हुज़ूर फरमायो त जेका मुंहिंजी मज़दूरी आहे, जेको मुंहिंजो काफ़िले में हिसो आहे उहो मूंखे ॾियो त मां वापसि वञा। त बीबी साइण फरमायो त तव्हां छाजे लाइ पैसा वठो था? अर्ज़ कयईं त मुंहिंजा माइट मुंहिंजी शादी करणु चाहिनि था। ख़दीजतुल कुबरा साइण फरमायो त जेकॾहिं तव्हीं शादी करणु चाहियो था, हिकिड़ी औरत आहे जेका वॾी दुनियादार बि आहे, पैसे वारी बि आहे ऐं उहा तव्हांखे चाहे बि थी, उहा तव्हां सां शादी करायां, पर ॻाल्हि इहा आहे त उहा रनड़ आहे, देवा आहे। हिन अॻे जो शोहर हुयो जेको फौत थी चुको आहे। हुज़ूर को बि जवाब न ॾिनो, ख़ामोश थी वापसि मोटी आया। मोटी अचे पंहिंजी चाची हज़रत फातिमा बिन्त असद साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा खे फरमायो त ख़दीजा हीअ ॻाल्हि कई आहे। ख़दीजतुल कुबरा साइण ऐं अम्मा आतिका साइण जेका सरकार जी पुफी हुई, ॿिन्ही पाण में सलाह कई, ॻाल्हि त भली आहे। पोइ बीबी आतिका खे मोकिलियो। साइण आतिका आई ऐं अचे हुज़ूर आक़ाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे तरफ़ां बीबी ख़दीजतुल कुबरा साइण सां मिली। कि बीबी साइण तो का मज़ाक कई आहे छा असांजे भाइचे भाणेज सां? कि मूं मज़ाक त न कई आहे। कि तो हीअं चयो आहे त अहिड़ी औरत आहे, इहे अलामतूं त सभु तो में आहिनि। ख़दीजा साइण फरमायो त आउं चाहियां थी जेकॾहिं मुहम्मद करीम राज़ी थिए त आउं हुन सां शादी कयां, जेकॾहिं मूंखे क़बूल करे पंहिंजे ग़ुलामी में आउं हाज़िर आहियां। हुज़ूर जन क़बूल फरमायो। पोइ शादी जी तकरीब थी, शादी जी तकरीब मुनक़िद थी। हुन बीबी ख़दीजतुल कुबरा साइण जे तरफ़ां वर्का बिन नौफल वकील बणियो, शादी जो वकील थियो, ख़ुतबो ने शादी जो ॾिनो ऐं मदीने वारे साईं जे तरफ़ां हज़रत अबू तालिब हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो ख़ुतबो निकाह जो ॾिनो।
ऐं ख़ुतबो निकाह जो जंहिं लफ़्ज़नि में ॾिनो आहे अबू तालिब साईं तवज्जो आहे जेको अबू तालिब सोणे महबूबन करीमन जो निकाह जो ख़ुतबो ॾिनो आहे ऐं उन में जेकी अल्लाह जे वहदानियत जो इक़रार कयो अथई ऐं मुंहिंजे महबूब सां जेको मुहबत वालिहाना मुहबत जो इज़हार कयो अथई सो क़ाबिल तवज्जो आहे। ऐं असीं इन जे करे मुंहिंजे मशाइख़ उलमा असांजा अकाबिरीन उन्हनि मुंहिंजा कन जो चवण आहे त अबू तालिब जो मौत ईमान सां थियो, कन जो चवण आहे त अबू तालिब जो मौत कुफ्र ते थियो। ॿई धुरियूं आहिनि, ॿई हुननि वटि बि दलील आहिनि, हुननि वटि बि दलील आहिनि, पर मां पंहिंजो हिकिड़ो फ़क़ीर आजिज़ पंहिंजो नज़रियो थो अर्ज़ कयां त मुंहिंजो सोणो अबू तालिब मोमिन आहे, जन्नती आहे, मदीने वारे साईं ते ईमान आहे। समझो था। ऐं मां पंहिंजे दुआनि में कॾहिं कॾहिं अबू तालिब साईं जो वसीलो वठी दुआ घुरंदो आहियां। ठीकु आहे न? हर कंहिंजो मैदान खुलियल आहे। असांजे अकाबिरीन मशाइख़नि में के हुनजे कुफ्र जा क़ाइल आहिनि, के हुनजे ईमान जा क़ाइल आहिनि, पर मां पंहिंजी ॻाल्हि थो अर्ज़ गुज़ारियां पियो। जेकॾहिं अल्लाह ताला असांखे जन्नत में मोकिलियो ऐं जंहिं जन्नत में अबू तालिब खे न मोकिलींदो असांखे उहो जन्नत बि न खपे। निकाह खाने रसूल, निकाह खाने नबी हज़रत सैयदना अबू तालिब रज़ी अल्लाह ताला अन्हु व अर्दा ख़ुतबो ॾिनो आहे ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी शादी सैयदा खदीजतुल कुबरा सां थी। मके जे कन माण्हुनि तानो ॾिनो त ज़ाल दुनियादार पैसे वारी मुड़ुस मिसकीन ग़रीब आहे त बीबी खदीजतुल कुबरा सां हिकिड़ी राति छा कयो जो पंहिंजा जेकी बि दौलत हुई, मिल्कियत हुई, खज़ानो हो, सरमायो हो, सभु मुंहिंजे हबीबनि जे अॻियूं हाज़िर। अर्ज़ कई सोना ही दौलत ही मिल्कियत सभु तव्हांजे हवाले, हाणे तव्हीं तवंगर, तव्हीं गनी, मां तव्हांजी ग़रीब बानी। ही मोहब्बत आहे न, ही मोहब्बत आहे न, मोहब्बत जो आला मिसाल आहे। ऐं जॾहिं आगाज़ नबूवत ऐलान नबूवत खां अॻु में जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन ते हिकु अहिड़ी कैफ़ियत तारी थी जो मुंहिंजा सोना हबीब मके जे पुर रौनक बाज़ारुनि खे छॾे वीराननि में हलिया वेंदा, गारनि में हलिया वेंदा। पोइ कॾहिं 3 ॾींहंनि जो मानी टुकुर सामान खणी वेंदा हुआ, हफ़्तो गुज़री वेंदो त हुज़ूर न मोटिया। हफ़्ते जे लाइ निकिता, 15 ॾींहं गुज़री विया, हुज़ूर न मोटिया। त अम्मा खदीजतुल कुबरा साइण हुज़ूर जे राहुनि खे निहारींदी हुई त मुंहिंजो पुनल कॾहिं ओ बीबीअ पंहिंजे कांधले कोड़ी कांग उड़ाया मुंहिंजा सजण न आया। ओ दूर वञी जन दियरा लाया मुंहिंजा सजण अञा न आया। ओ दूर वञी जन दियरा लाया मुंहिंजा सजण न आया। दोस्तों, अम्मा खदीजतुल कुबरा जी हुजूर सां मोहब्बत जॾहिं हुजूर ऐलान नबूवत फरमायो त मक्के जा माण्हू को गार्जे, को घटि वधि ॻाल्हाए, को मुंहिंजे महबूब खे तकलीफ़ पहुचाए, हुजूर गमज़दा थी
दुखारा थी जॾहिं वापसि हवेली ॾे मोकिटंदा आहिनि त अम्मा ख़दीजतुल कुबरा साईं दिलि साईं दिलदारियूं ॾींदी आहे। मुंहिंजा महबूब तव्हीं दिलगीर न थियो। इन्नक लतहमिलुल कल्ला वतुईनु अला नवाइबिल हक़। ए मुंहिंजा महबूब तव्हीं यतीमनि जा मददगार आहियो, तव्हां ग़रीबनि जा ग़मख़्वार आहियो, तव्हां हीननि जा हमरा आहियो। तव्हांजो रब तव्हांखे ॾुखियो ॾींहुं ॾिसण न ॾींदो। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जॾहिं अम्मा ख़दीजतुल कुबरा जे साल विसाल फरमायो त उन साल खे महबूबन फरमायो त आमुल हुज़न, माना ॾुख वारो साल। हिकिड़े ॾींहुं अल्लाह अकबर कबीरा हुज़ूर हिजरत करे आया। तूं शबान खे काढ थो ॾिसी, हेॾे मुंहुं खे ॾिस। हुज़ूर आकाए दो जहां जॾहिं हिजरत करे मदीना मुनव्वरा तशरीफ़ फरमा थिया त कॾहिं जॾहिं हज़रत ख़दीजतुल कुबरा जी ॻाल्हि छिड़ंदी हुई त हुज़ूर जे अखियुनि में लुड़क अची वेंदी। हे दीन आहे, पंहिंजूं ज़ालूं घर उन्हनि सां मोहबत रखियईं या घर वारनि सां सुठो बर्ताव रखियईं या दुनिया न आहे, दीन आहे। हुज़ूर जे चिश्मान मुक़द्दस में लुड़क अची वेंदी। त हिकिड़े ॾींहुं औरतूं पहाजूं थींदियूं आहिनि, पहाजुनि जी रकाबत जो असुल खां वॾी ॻाल्हि हलंदी पई अचे। अम्मा आयशतुल हुमैरा रज़ी अल्लाह ताला सां अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, तव्हांखे ख़दीजा खां वधीक सुहिणियूं कुआरियूं घर वारियूं मिलियूं, तव्हां उन कुरारी ख़दीजा खे यादि करे रोंदा आहियो पिया, उन जी ॻाल्हि कंदा आहियो पिया। हुज़ूर फरमाइनि था, ख़बरदार आयशा, मुंहिंजी ख़दीजा जे बारे में कुझु न चइजांइ। जॾहिं मां ॾुखारो ईंदो हुयुसि, जॾहिं ग़मगीन ईंदो हुयुसि त ख़दीजतुल कुबरा मूंखे दिलासा ॾेई, दिलदारियूं ॾेई मुंहिंजा दुख लाहे छॾींदी हुई। ऐं अम्मा ख़दीजतुल कुबरा जो हिकिड़ो हार हुयो, अम्मा साईं जो हार पंहिंजी न्याणी खे ॾाज में ॾिनई। उहा न्याणी हज़रत अबुल आस बिन रबी जे निकाह में आई। ऐं पोइ जॾहिं अबुल आस बदर में कैदी थी आयो न, हुज़ूर फरमाए त फिदियो वठो ऐं कैदियुनि खे छॾियो। त फिदिये में अबुल आस उहो हार जेको हुयो न पंहिंजी संदसि घरवारी जो, पर असुल हार त बीबी ख़दीजा जो हुयो न, हार बीबी ख़दीजतुल कुबरा जो हुयो, पर उन पंहिंजी न्याणी खे ॾिनो। न्याणी वरी पंहिंजे मुड़ुस जे एवज़ में उहो ॾाज वारो हार हुज़ूर जल्दी मोकिलियो त मुंहिंजे मुड़ुस जो फिदियो कबूल। जेॾीमहिल हुज़ूर आकाए दो जहां पंहिंजे सहाबनि जे जमात में वेठा हुजनि, एक अज़ीम फातिह उल अज़म रसूल साहिब किताब पैगंबर अल्लाह जो महबूब नबी पंहिंजे सहाबनि सां गॾु वेठा आहिनि। उहो हार अचे थो त मुंहिंजे आका जे अखियुनि में लुड़क वई आहे। सरकार मदीना रोई वेठा। साहबा किराम अर्ज़ कंदा, या रसूल अल्लाह, छो रुनायो? पाण फरमायूं, जेकॾहिं तव्हीं चाहियो त इहो हार बि वापसि कयो ऐं अबुल आस खे बि आज़ाद कयो। साहबनि अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, असीं त वञा ग़ुलाम आहियूं जेको आका जो हुकुम असांखे क़बूल। ख़दीजतुल कुबरा जी उहा जिंदगी मुबारक, उहो हार पाइण वारो दौर यादि करे अल्लाह जे नबी जे अखियुनि में लुड़क अची वञनि। ही सभु उम्मत खे तालीम पे ॾिनो त पंहिंजे घर वारनि सां सुठो बर्ताव रखो, पंहिंजे घर वारनि सां सुहिणो सलूक रखो, मिसाली घर बनायो। दोस्तान मोहतरम, अॼु असां वटि केतिरा अहिड़ा फ़क़ीर आहिनि, पाण खे फ़क़ीर बि सॾाइनि था, पंहिंजे घर वारनि जी संभाल न आहे। ज़ालूं वीचारियूं रोज़ियूं वठनि, उनखे ख़र्च न ॾिए, लटो न ॾिए, कपिड़ो न ॾिए, सार संभाल न लहे। पर मुंहिंजे आका मदीने वारे ताजदार पंहिंजे तालीम जे ज़रिए सबक सेखारियो त पंहिंजे घर वारनि सां सुठो सलूक रखो, उन्हनि सां ताल्लुक़ रखो ऐं उन्हनि खे जेकॾहिं मोहबत रखो था त इहा मोहबत मज़मूम न आहे बल्कि महमूद आहे। हा, अहिड़ी मोहबत न रखो जेका तव्हांखे अल्लाह ऐं उनजे हबीब खां गाफ़िल करे छॾे।